जी असां हिन वक़्तु मौजूद आहियूं पनवाकल तालका हॉस्पिटल में, जिते 3 रोज़ जेको आहे अखियुनि जी जेका मुफ़्त कैंप लॻाई वई आहे। हिते पनवाकल जे शहर में जेको मुख़्तलिफ़ ॻोठाणा ऐं शहरी जेको आहे वॾे अंग में जेको आहे हिते मौजूदु आहिनि ऐं पंहिंजे अखियुनि जो चेकअप करण लाइ जेको आहे हिते वॾे अंग में वॾी तादाद में जेको आहे हिते जेको आहे मरीज़ मौजूदु आहिनि। ऐं कल्ह खां वठी जेको आहे 1000 जे लॻभॻि जेको मरीज़ जो ऑपरेशन थी चुको आहे। असां हिन वक़्तु जेको आहे ॻोठाणा ऐं शहरी मौजूदु आहिनि तालका हॉस्पिटल में। अचो त हिननि खां पुछूं त हीअ जेको आहे अॼु इम्दा हिनखे अखियुनि वारी मुफ़्त कैंप के किए था ॾिसनि ऐं केतिरो इनके फ़ाइदो आहे। आज हम यहाँ पे पनवाकिल में ये जो कैंप लगा रहे हैं, ये कैंप एक मुसलसल हमारा सिलसिला रहा था। यहाँ पे ये सोसाइटी फॉर द प्रिवेंशन एंड क्योर ऑफ ब्लाइंडनेस है और पीओबी ट्रस्ट, इन दोनों के ताबन से लग रहा है। और बच्चर साहब हमारे बड़े मेहरबान दोस्त हैं, वो ये सारी की सारी उनकी टीम के साथ मिल गई है हम कैंप यहाँ पे ऑर्गेनाइज़ करते हैं। अभी तक हम मेरा ख्याल 1000 से ज़्यादा की OPD कर चुके हैं, 200 से ज़्यादा मोतिये के ऑपरेशन हो चुके हैं। आज इस कैंप का दूसरा दिन है, तीसरा दिन कल है और उसके बाद ये कैंप ख़त्म हो जाएगा। लेकिन इर्द गिर्द के लोगों का एक बहुत बड़ा लोड है जिनको मोतिये की वजह से जिनकी बीनाई जो है मुतासिर हो रही है। ज़रूरत है इस तरह के कैंपों की कि ऑर्गेनाइज़ हो और उसको गवर्नमेंट जो है इसको फैसिलिटेट करे। फिर इसके अलावा जो ताल्लुका हॉस्पिटल है यहाँ पे भी सहूलियात को फराहम करे। यहाँ पे इक्विपमेंट्स की कमी की वजह से जो यहाँ पे डॉक्टर मौजूद हैं वो यहाँ पे सारा साल लोगों की उस अंदाज में नहीं खिदमत कर पा रहे हैं। तो इन सारी चीज़ों को देखने की ज़रूरत है। मोतिये का ऑपरेशन एक बहुत मामूली से ऑपरेशन से बीनाई की बहाली की जा सकती है और हम यहाँ पे देख रहे हैं कि गुर्बत की वजह से लोग ये ऑपरेशन नहीं करवा पाते हैं और इस मामूली से ऑपरेशन के नहीं होने की वजह से उनकी बीनाई ज़ाया हो रही है। तो इन तमाम चीज़ों को टेक केयर करने की ज़रूरत है। आज हमने 1000 के करीब अभी तक OPD के मरीज़ देख चुके हैं, जिसमें तमाम मरीज़ों को जिसमें मोतिये के ऑपरेशंस की ज़रूरत थी उनको हमने दाखिल किया है और अभी तक तकरीबन 200 से ज़ायद मरीज़ों का ऑपरेशन हो चुका है। जी असां अॼु पनवाकल तालका हॉस्पिटल में मौजूद आहियूं, जिते 3 रोज़ अखियुनि जी जेको मुफ़्त कैंप लॻाई वई आहे। जेका अॼु असां MS सलाउद्दीन शाह जी ऑफिस में मौजूद आहियूं। जेको डॉक्टर साहब खां पुछा कंदासीं त हीअ जेको आहे 2 ॾींहंनि में केतिरा मरीज़ चेकअप कराए विया आहिनि ऐं जेको हिन जेको कैंप मां जेको शहरनि ऐं ॻोठाणनि केतिरो फ़ाइदो आहे। वटि जेको आहे इहो 3 ॾींहंनि जी आई कैंप लॻी आहे। उन में जेको आहे कल्ह जेको आहे कल्ह जी जेका हिननि जी OPD हुई उहा 482 OPD कल्ह, ऐं कल्ह 8 बजे खां वठी राति जो 9 बजे ताईं जेको आहे असांजी इहा कैंप हलंदी रही आहे। वरी अॼु जो जेको OPD आहे, अॼु 772 जेको आहे मरीज़ आया आहिनि। माना कल्ह खां वठी करे हिन महिल ताईं 1254 पेशेंट्स हिननि ॾिठा आहिनि ऐं उन्हनि जूं ऑपरेशनूं कयूं आहिनि। ऐं उन में बि जेको आहे न कराची जा जेके आहिनि डॉक्टर्स आया आहिनि, पंहिंजो जेको आहे कादर साहब जेको आहे महर साहब पंहिंजो आई स्पेशलिस्ट आहे उहो आहे। ऐं माण्हू तव्हां पाण ॾिसो था, माण्हुनि ॾाढो फ़ाइदो वरितो आहे। अलाए सुबुह काॾों काॾों माण्हू अचनि था, रश तव्हां पाण ॾिसो था त असांखे माना बसि हुते बीहण जी जाइ नथी मिले। माण्हुनि खे दवा बि मुफ़्त में मिले थी, ऑपरेशन बि थिए थी, चश्मा मिलनि था, उन्हनि खे मानी ॾियनि था पिया। तमामु सुठो हिननि जो आहे सेटअप आहे ऐं इहे पुराणा जेको आहे शुरू खां ई आहे कैंप्स कंदा रहंदा आहिनि। त मुंहिंजे ख़्याल में माण्हुनि खे जेको आहे न तमामु ॾाढो सुठो फ़ाइदो थियो आहे हिन कैंप जे करे। सुभाणे को ॾींहुं बि आहे हिननि जो 3 ॾींहंनि जी कैंप आहे, 17-18 माण्हुनि जे लाइ तमामु वॾी फ़ाइदेमंद शइ आहे। असां MS साहब सैयद सलाउद्दीन शाह साहब जी महिनतुनि सां कोशिशुनि सां हीअ कैंप लॻी आहे, जंहिंमें कराची ऐं हैदराबाद खां माहिर डॉक्टर आया आहिनि। उहे ॾिसनि था ऐं कोई बि चार्जिस न आहे, काई फीस न आहे, सॼो कुझु सिस्टम मुफ़्त में आहे। जंहिंखे चश्मो खपे या को ऑपरेशन आहे या काई बि शइ आहे, सॼो कुझु माना हिकु त हले बि मेरिट ते तो सभु माण्हू लाइन में बीठा आहिनि। कल्ह बि 15-20 माण्हुनि जो अखियुनि जो ऑपरेशन थियो आहे। अॼु बि घटि में घटि 500 माण्हुनि जी OPD थी आहे ऐं बाक़ी हाणे ऑपरेशन में अंदरि 15-20 माण्हू वियल आहिनि। अॼु बि ऑपरेशन हले थो, सुभाणे बि हलंदो। तव्हां ॾिसो त केॾी रश आहे, माण्हू तमामु बहितरीनु कमु हली रहियो आहे। तव्हां ॾिसो त कैंप खे केतिरो तव्हां फ़ाइदो हासिलु कयो आहे। असां त अॼु आया आहियूं त इहा ख़बर पई आहे कल्ह 3 ॾींहं खां वठी त माना अखियुनि जो इलाजु थिए थो। हिन नंढे इलाइक़े वठी को झटको हुयो, माना असां महसूसु न कयोसीं, हाणे महसूसु कयूं था त हिन में थोरो असरु अथसि अखियुनि जो। परे वारी शइ माना नथो ॾिसी सघे, जेका सवली आहे पोइ माना ज़ोर ॾेई माना अखियूं फाड़े करे पोइ ॾिसे थो, फीडर आहे या अहिड़ी का शइ ॾियूंसि था, माना पोइ महसूसु कयोसीं। बाक़ी अॻे में असां महसूसु न कयोसीं। लॻंदियूं रहनि त बहितर ॻाल्हि आहे, इहा त सुठी ॻाल्हि आहे। लॻंदियूं रहनि, हाणे बि असां 1 कलाक 1.5 थी वियो आहे, रश लॻी पई आहे, हाणे वापसी था वञूं पिया। प्राइवेट हॉस्पिटल में तव्हां ॾेखारियो घणो ख़र्चु लॻे थो पियो?
प्राइवेट में ख़र्च लॻंदो, असां ख़र्च जहिड़ा न आहियूं, ग़रीब आहियूं। अच्छा हा, ख़र्च न भरे सघंदासीं। सरकारी बहितर आहे, सुठी ॻाल्हि आहे, भली ॻाल्हि आहे। इन जे करे आवाम जे लाइ पनवाकिल जे लाइ ऐं भरपासे वारनि लाइ तमामु मरीज़नि खे सहूलियत बि मिले थी पई। ऑपरेशन आहे, दवाऊं आहे, या ॿियूं सहूलियतूं आहिनि। बसि रश तमामु घणी आहे, इन खे मैनेजमेंट करण जे लाइ थी सघे त कोशिशि करनि। बाक़ी तमामु सुठी सहूलियत। ठाराईंदो अखियूं? अखियूं त ठाराईंदमि, ॾिस वञ जाइ नथी मिले अंदरि वञा। अच्छा हा, जे मिले जाइ तॾहिं रपायो, पर्चो वठी वठी उहा न कंहिंखे ॾिनमि, हाणे वेठी आहियां। जेका आहे हिकु अखियुनि जी कैंप लॻी आहे, कीअं था ॾिसो हिनखे तव्हां? साईं महिरबानी कयो, ॾाढी तकलीफ़ आहे, रश लॻी पई आहे। असां सुबुह खां वठी बी इहा लॻंदी रहे त आवाम जो कुझु फ़ाइदो थिए, तो इहा महिरबानी कयो। असां आया आहियूं साईं जलाल ॻोठ खां, बेटूर जो ओरियो। हा, तो इहा महिरबानी कयो। पर्ची न मिली नी चाचे सां गॾु मां। अच्छा हा, सम्झे। कैंप लॻी आहे, तव्हां छा था सम्झो? लॻदियूं रहे रेगदियूं रहे, ग़रीब आवाम जो सुख आहे, सम्झे। हा, ॾिसो था पाण हालत, त एतिरा मरीज़ आहिनि तॾहिं आया आहिनि न। तोतो जो राश आहे हिते आयो। अच्छा, कीअं ॾिसो था हिन कैंप खे? असां सुठो ॾिसूं था पिया, भलो आहे। हा हा, भलो आहे। कल्ह खां वठी 1000 ऑपरेशन चवनि था, कंहिं ग़रीब जो भलो थियो त भली ॻाल्हि आहे। हा, सुठो। हा साईं, लॻंदियूं रहनि त भली ॻाल्हि आहे। हा, असां ग़रीब माण्हू आहे, असांजो ऑपरेशन थी आहे। हा, भली ॻाल्हि आहे, ॾाढी भली ॻाल्हि, सुठी तमामु। कैंप में अखियूं ॾेखारण आयो? जी, छा चवणु चाहियो था? ऑपरेशन थी विया आहिनि, दारुनि लाइ वेठा आहियूं। सुठी आहे माशाल्लाह, सुठो ऑपरेशन हले थो, हर शइ मिले बि थी। हा, डॉक्टर हाणे जेका कुझु उनखे मिलियो आहे, कुझु उनखे न मिलियो आहे, उहो वेठियूं आहिनि अञा इंतज़ार में। माशाल्लाह भलो हले थो। तव्हां ऑपरेशन करायो आहे? हा, आहे पटी चढ़ी पियल आहे न डॉक्टर। पोइ तव्हां छा महसूसु कयो त कैंप लॻदियूं रहनि कीअं? लॻदियूं रहनि। अच्छा, अलाह तव्हांजो हथु शफ़ा कंदो, लॻदियूं रहनि। सही। हाणे इहा पटी लवाए न मर्जी। काथों आया हो तव्हां? असां परे खां आया आहियूं, ॾहेर की ॾांहुं। ख़ैर की बात। हा, ॿुधी आहियां, कल्ह कराए विया आहियूं, अॼु पटी लवण आया आहियूं। भलो आहे, बाला हिमत ॾींदो आहे तव्हांखे, रब बा ॾींदो। बेवाहन जो भलो कयो था, तव्हांजो अलाह भलो कंदो। हाणे इहा भलाई कर अमर जी अलावा खे चयो ओॾे कैंप लॻी, उन्हनि चयोसि 2 हफ़्ता 3 बि हिते ठाही अथऊं, माशाल्लाह सही आहे। हा, रोड़ी हा, कयो लॻदियूं रहनि, फ़ाइदो आहे न, असांखे त फ़ाइदो मिलंदो आहे कपनि वारनि माण्हुनि खे। चश्मा ॾींदा आहिनि, ॾिसंदा आहिनि। सही त तुंहिंजे 2-3 महीने ठहंदी, अॼु कल्ह ॾिनी आया त अॼु ठही हुयसि।